सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून साइंस बाब नाओ सबक छहों बाब जो इख़्तिसार चैप्टर रिव्यू ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हाणे असां सादियुनि मशीन जे बारे में काफ़ी ॼाण हासिल करे वरिती आहे। असांजो बाब पूरो थियो। अचो त हिन बाब खे असां मुख़्तसर तौर ते रिव्यू करे वठूं, यानी हिकिड़ो दफ़ो हुनजो जाइज़ो वठी छॾियूं त हिन बाब में असां छा पढ़ियो। ॿारो हिन बाब जे शुरू में असां पंहिंजी मालूमात जेका असां 5 दर्जे में हासिल कई उहा दोहिराई ऐं असां ॾिठो त मशीन छा आहे। A machine is a thing that is created by people to make work easier. यानी इहा हिकिड़ी मशीन जेका आहे उहा हिकिड़ी शइ आहे, thing that is created by people, माण्हुनि जी ठहियल आहे, to make work easier, कम खे सवलो करण लाइ ठहियल आहे। सो उहा शइ जेका माण्हुनि जी ठहियल आहे ऐं कम खे सवलो थी करे उहा मशीन आहे। असां ॾिठियूं 3 बुनियादी मशीनूं या तमामु सादियूं मशीनूं, हिकिड़ो लीवर या बीरम, ॿियो ॾिठोसीं लहवारी सतह ऐं टियों ॾिठोसीं चपर। लीवर ऐं बीरम जा असां 3 क़िस्म ॾिठा टोज़ जे हिसाब सां, त टेक विच में आहे या वज़न विच में आहे या ज़ोर विच में आहे। लहवारी सतह जे बारे में ॾिठोसीं त कीअं उहा इस्तेमालु थी थिए ऐं चपर जा मिसाल ॾिठासीं त चपर कीअं थी इस्तेमालु थिए। उन खां पोइ असां थोड़ियूं वधीक मुरकब सादियूं मशीनूं ॾिठियूं जंहिंमें फीथो ऐं सराई पहिरीं ॾिठोसीं। असां ॾिठो त जेकॾहिं ज़ोर फीथे ते आहे त वज़न खणण लाइ इस्तेमालु थींदो आहे या रफ़्तार वधाइण लाइ इस्तेमालु थींदो आहे, पर जेकॾहिं ज़ोर सराईअ ते आहे त फ़ासिलो तइ करण लाइ या रफ़्तार घटि करण लाइ इस्तेमालु थींदो आहे। ॿी मशीन असां ॾिठी चरखी ऐं रस्सी यानी पुली एंड रोप। इन में ॾिठोसीं 3 क़िस्म चरखियुनि जा, हिकिड़ी टिकियल चरखी जेका ज़ोर जो तरफ़ मटाइण लाइ इस्तेमालु थींदी आहे, ॿी ॾिठीसीं मुतहरक चरखी जंहिंमें घटि ज़ोर में असां वधीक वज़न खणी सघंदा आहियूं, ऐं टीं ॾिठीसीं ॿिटी चरखी वारो सिस्टम जंहिंमें घटि ज़ोर बि लॻंदो आहे ऐं तरफ़ मटिजी वेंदो आहे। असां गरारियूं बि ॾिठियूं। असां ॾिठो त जेकॾहिं ॿई हिकु जेतिरियूं गरारियूं आहिनि त सिर्फ़ु ज़ोर जो तरफ़ मटिजंदो आहे, ऐं जेकॾहिं नंढी फेराईंदड़ गरारी हूंदी आहे त ज़ोर वधिजंदो आहे ऐं रफ़्तार घटि थींदी आहे, पर जेकॾहिं वॾी फेराईंदड़ गरारी आहे त फिरंदड़ गरारीअ में ज़ोर घटि थींदो आहे पर रफ़्तार वधि थींदी आहे। अहिड़ी तरह असां इहो ॾिठो त जेकॾहिं असां विची गरारी जो इज़ाफ़ो था कयूं ॿिनि गरारियुनि में त फिरण जो तरफ़ मटिजी थो वञे। ॿारो हाणे असांखे ख़बर आहे त फीथो ऐं सराई दरअसल लीवर आहे या 3 क्लास जो या हीउ जेको आहे उहो 2 क्लास जो, जंहिंमें टेक हिकिड़े पासे ते आहे, ज़ोर विच ते थो लॻे ऐं वज़न जेको आहे उहो हिकिड़ी ॿी साइड ते थो लॻे। सो एफर्ट विच में आहे त उहो 3 क्लास जो लीवर आहे, पर जेकॾहिं हिन में जीअं हिन में आहे त एफर्ट असांजो विच में कोन्हे, विच में असांजो लोड आहे, उनजे करे 2 क्लास जो लीवर आहे। सो 2 क्लास जो जॾहिं लीवर ते थो या जॾहिं ज़ोर फीथे ते थो अचे त असां ज़ोर लॻाइण लाइ ऐं रफ़्तार वधाइण लाइ इस्तेमालु कयूं, पर जेकॾहिं ज़ोर असां सराई ते था लॻायूं त उहो फ़ासिले तइ करण लाइ ऐं रफ़्तार घटाइण लाइ इस्तेमालु थो थिए। असां ॾिठो त चरखी असल में हिकिड़ो खाचे वारो फीथो आहे जंहिंमें रसी पियल हूंदी आहे या पटो पियल हूंदो आहे, ऐं उन जी सराई हिकु जाइ ते ॿधल हूंदी आहे, उहो फीथो ऐं सराई में हूंदो आहे। असां ॾिठो त सराई दरअसल जेकॾहिं हुनखे नंढो करे ॾिठोसीं जे ख़ासि शइ खे ॾिठोसीं त किथे टेक आहे, किथे ज़ोर आहे, किथे वज़न आहे, त चरखी दरअसल पहिरीं क्लास जो लीवर आहे। असांखे ख़बर आहे त चरखियुनि जा 3 क़िस्म आहिनि, हिकिड़ी फिक्स्ड पुली, हिकिड़ी मूवेबल पुली, हिकिड़ी कंपाउंड पुली। फिक्स्ड पुली डायरेक्शन बदिलाइण लाइ इस्तेमालु थींदो आहे, यानी असां छिके ज़ोर खे मथे खणी सघंदा आहियूं। इनखे असां टिकियल ॿधल या बीठल चरखी चवंदा आहियूं। ॿी चुरंदड़ या मुतहरिक चरखी आहे जंहिंमें वज़न चरखी में ॿधल हूंदो आहे ऐं रसीअ जो हिकिड़ो छेड़ो किथे ॿधल हूंदो आहे। हिन में असां अधु ज़ोर लॻाए साॻियो वज़न खणी सघूं था। ऐं जेको कंपाउंड पुली आहे यानी ॿिटी चरखी वारो सिस्टम आहे, उन में डायरेक्शन चेंज थींदो आहे ऐं एफर्ट बि घटि लॻंदो आहे, यानी असां अधु ज़ोर लॻाए हिन जे मुक़ाबले में रसीअ खे छिके ज़ोर खे मथे खणी सघूं या वज़न खे मथे खणी सघूं। हिन बाब में असां ॾिठो त गियर दरअसल ॾंदनि वारा फीथा आहिनि, जंहिंमें इहे फीथनि जा ॾंद जेके आहिनि या ॾंदा ऐं खांचा हिक ॿिए में मज़बूत थियल हूंदा आहिनि यानी मेश थियल हूंदा आहिनि। पोइ जॾहिं हिकिड़ो गियर फिरंदो आहे न त उहो ॿिए गियर खे पाणे पाणे फिराईंदो आहे। जेको गियर फिरंदो आहे या जंहिं ते असां ज़ोर लॻाईंदा आहियूं उनखे असां फिराईंदड़ ड्राइवर चवंदा आहियूं।
पर ॿियो जेको आहे गियर या गरारी जेको हिन जे ज़ोर ते फिरंदो आहे उनखे असां ड्रिविन या फिरंदड़ गरारी चवंदा आहियूं। तो जेकॾहिं असांजी फेराईंदड़ गरारी नंढी हूंदी त असांजो ज़ोर जो मक़दारु वधंदो, यानी घटि ज़ोर घटि इफ़त इस्तेमालु करे असां वधीक ज़ोर वारो कमु करे सघंदासीं। पर जेकॾहिं असांजी ड्राइविंग गरारी वॾी आहे ऐं ड्रिविन नंढी आहे यानी फेराईंदड़ वॾी आहे त असां उहो रफ़्तार वधाइण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। पर जेकॾहिं ॿिन्ही गरारियुनि जो साॻियो ई साइज़ आहे, हिक जेतिरियूं आहिनि, असां सिर्फ़ु ज़ोर जो तरफ़ मटाइण लाइ इन गरारियुनि जे सिस्टम खे इस्तेमालु कंदा आहियूं। असां इहो बि ॾिठो जेकॾहिं असां विच में गियर ट्रेन ठाहे हिकिड़ो ॿियूं गरारी लॻाए छॾियूं विच में, जंहिंखे डिलर चइबो आहे या विची गरारी चइबो आहे, त फिरण जो तरफ़ जेको आहे उहो मटिजी थो वञे। छो त असां ॾिसूं कीअं आहे, असां फिरण जा तरफ़ बि ॾिठा, असां ॾिठो त तीर तीर सां ऐं पुछ सां मिलंदो आहे। त हीअ गरारी जेकॾहिं असांजी क्लॉकवाइज़ फिरंदी, असां ॾिठो त क्लॉकवाइज़ एंटी क्लॉकवाइज़ छा हूंदो आहे, सो हीअ गरारी क्लॉकवाइज़ फिरंदी त हीअ एंटी क्लॉकवाइज़ फिरंदी। अहिड़ी तरह जेकॾहिं असां ॿिए गरारीअ में ॾिसूं त हीअ क्लॉकवाइज़ थी फिरे त हीअ एंटी क्लॉकवाइज़ फिरंदी। हिन में जेकॾहिं हीअ असांजी क्लॉकवाइज़ थी फिरे त हीअ एंटी क्लॉकवाइज़ फिरंदी। पर हिन में जेकॾहिं हीअ असांजी क्लॉकवाइज़ थी फिरे त हीअ असांजी एंटी क्लॉकवाइज़ फिरंदी ऐं जो पुछ सां पुछ मिलायासीं त हीअ वरी असांजी क्लॉकवाइज़ फिरंदी। ॿारो हिन बाब में असां साइकिल जो कुझु तफ़सीली मुशाहिदो कयो ऐं ॾिठोसीं त साइकिल दरअसल हिकु मुरकब मशीन आहे जंहिंमें 100 खां वधीक पुर्ज़ा आहिनि ऐं उन में काफ़ी मक़दार में नंढियूं नंढियूं मुरकब या सादियूं मशीनूं मौजूदु आहिनि। असां ॾिठो त पेडल दरअसल एनर्जी ट्रांसफॉर्मेशन डिवाइस आहे, यानी तवानाईअ खे ट्रांसफॉर्म करण वारी डिवाइस आहे जेका इंसान जी काइनेटिक एनर्जीअ खे मशीन जी काइनेटिक एनर्जी में मटाए थी। असां ॾिठो त व्हील ऐं एक्सल ऐं इंसान यानी साइकिल सवार जो वज़न, मोशन ऐं बैलेंस क़ाइमु करण वारी हिकिड़ी मशीन आहे। असां ॾिठो त गियर जो जेको सिस्टम आहे जेको असांजी चेन ऐं पेडल सां कनेक्ट थियल आहे, उहो दरअसल फोर्स्ड डिस्टेंस ऐं स्पीड वारो हिकिड़ो मशीन आहे जेका असांखे इहा मदद थी करे त असां तवानाई यानी कुवत यानी ज़ोर ऐं रफ़्तार जो तनासिब बरक़रार रखी सघूं। साइकिल जूं ब्रेकूं दरअसल फ्रिक्शन वारी डिवाइस आहिनि, यानी गाठ जे उसूल ते क़ाइमु थियल हिकिड़ी मशीन आहे। अहिड़ी तरह असां ॾिठो त जेके लीवर्स आहिनि या हैंडल बार जेको आहे, जेके ब्रेक छिकण वारा लीवर आहिनि या जेको हैंडल आहे, उहे दरअसल लीवर्स आहिनि। अहिड़ी तरह सां साइकिल में घटि 6 मुरकब मशीनूं ॻोल्हियूं, असांखे ख़बर पई त उहे नंढियूं नंढियूं मशीनूं या साइकिल जा नंढा नंढा हिसा कीअं मज़बूत थी हिकिड़ी अहिड़ी सवारी था ठाहिनि जेके असांखे घटि कुवत लॻाए वधीक मुफ़ासिलो तइ करण में मदद थी करे। ॿारो नाना आबिद खे इजाज़त ॾियो, पर वेंदे वेंदे हिकिड़ो अर्ज़ु वरी कंदो वञा त असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजनि ॿियनि दोस्तनि खे ॿुधायो त यूट्यूब ते सुठा सबक मौजूदु आहिनि। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।